नौशेरो फेरोज मां रिपोर्टर अब्दुल रज़ाक चने जी रिपोर्ट मुताबिक नौशेरो फेरोज सिंध बैंक ब्रांच अंदर बोर्ड मुतासरन लाइ आयल इमदादी रक़म जी अदायगी दौरान सख्त बेज़ाब्तिगिन नाइंसाफ़ियन ऐं मुबैना ज़ुल्म जो इंकिशाफ थियो आहे। क़िस्तूं वसूल करण लाइ ईंदड़ गरीब मिस्कीन बोर्ड मुतासिर सॼो ॾींहुं बैंक ॿाहिरां बीही ख़ाली हथ वापसि वञण ते मजबूर आहिनि। मुतासिरनि जो चवणु आहे बदइंतिज़ामी ऐं सहूलतनि जी खोट सबबि बुज़ुर्ग मर्द ऐं औरतुनि खे बेहोशी जा दौरा पवण लॻनि था। बोर्ड मुतासिरनि जो चवणु आहे त सिंध बैंक इंतिज़ामिया एजेंट माफ़िया खे सरगर्म करे छॾियो आहे, जेकी 5,000 खां 7,000 रुपया रिश्वत वठी माण्हुनि खे बैंक अंदरि दाख़िल कनि था। उन्हनि खे तरजीह ॾिनी वञे थी जॾहिं त बाक़ी ग़रीब अवाम खे धिका ॾेई वापसि मोकिलियो वञे थो। मुतासिरनि जो चवणु आहे त सॼो निज़ाम एजेंट माफ़िया ख़राब करे छॾियो आहे ऐं सिफ़ारिशी मुफ़त माण्हुनि खे अॻिते आंदो वञे थो। हिननि चयो त जेकॾहिं बैंक इंतिज़ामिया पंहिंजी रविश तब्दील न कई ऐं ग़रीब माण्हुनि खे जाइज़ हक़ न ॾिनो वियो त हू एहतिजाज करण ते मजबूर थींदा।